अस्सलाम वालेकुम दोस्तों, क्या हाल है। मैं हूं आपका एम सलीम और आप देख रहे हैं हमारा यूट्यूब चैनल मुर्शिद की मज़े। तो जी दोस्तों, आज हम नए व्लॉग के साथ हैं और सॉरी दोस्तों, हमारा उर्दू कच्चा है, थोड़ा सा कम आता है, इसलिए हम सिंधी में बात करेंगे। संगत असल में मां हिते आया बनी ते बनी घुमण मिर्च पोखियल हिकिड़े हमरा के ॻोल्हा थो, उहो नथो लभे। सुबुह लाको हले काथे आहे, वञी ॾिसांसि हिते मिर्च कयां थी। मां चयो मतां हिते हूंदो, वञी ॻोल्हियांसि। हले काथे आहे, सुबुह लाको मिलियो ई न। तो वञी ॾिसूं हिते मतां वेठो हूंदो, छो जो ख़ासि करे हिते माना पंहिंजी बनी अथसि न, मिर्चनि जो रोंबो थियल अथसि, मिर्चनि जो फ़सुलु हेॾे से सभु मिर्च पोखियल आहिनि। मां चयो त माना हिते ई हूंदो, छो जो महिनती आहे थोरो घणो, माना हिते महिनत कंदो हूंदो। सो हिते आयो आहियां, वेठो आहे साईं हमरा। हे साईं वाङण पोखियल आहिनि, मिर्च पोखियल आहिनि, हमरा आहिनि मिर्चनि में वाङणनि में महिनत थो करे। अरे हवाली काथे ही, मां तोखे ॻोल्हींदो वतां थो। मां हिते आहियां बनी ते। मां चयो हले काॾे निकिरी वियो आहे, ख़बर ई न आहे। बसि असां ॿियो कुझु कोन्हे, असां बनी ते आहियूं सुबुह शाम। हा मां बि इहो ई सोचियो, मां चयो वञा हेॾे बनी ॾे वञासि, हूंदो त बनी ॾे वरी। तूं हिते ई शुक्र थियो मिली वई। मां सुबुह लाको तोखे ॻोल्ही ॻोल्ही माना थकिजी पियो आहियां। छा कयूं, महांगाई थी वई आहे, सब्जी महांगा थियो आहे, सभु कुझु। हे वाङण माशाल्लाह पोखियोसीं, ॾिसो तव्हां। भलो तो करी यार, भलो तो करी। मेहनत कर, वाङणनि खे तयार करे वठ, असां बि खाऊं। वाकई सब्जी महांगी थी वई आहे। हाणे तयार आहे न, हाणे हे पैसा झलनि। हे काथे आहिनि? ओ हे ॾिस, हिन में वाङण न। हा हा, हे पैसा झलनि। हे माशाल्लाह काथे आहे? ओ हे हेठो ॾिस। हाँ हा यार यार, शुक्र आहे। 100 रुपया किलो लॻो पिया, 150 रुपया किलो लॻो पिया। केरु ग़रीब माण्हू वठे। सही सही हे यार, पंहिंजो इंशाल्लाह धाणा पोखींदासीं। आहे माशाल्लाह जेको आहे। सही यार, हे सुठी ॻाल्हि आहे। वाङण लथा न, या त ख़ुशख़बरी ॾिनी थी मूंखे। हा न, हिकिड़ो हिकिड़ो ई बूटो जेको आहे त 5-6 दाणा झले थो। केरु खाईंदो? संगत दोस्त जेको ईंदो त पटियो हलियो ईंदो खाइण जे लाइ। सही ॻाल्हि आहे, सभिनि जो सही ॻाल्हि आहे, सही ॻाल्हि आहे। शहर जा इहे जेके सब्जियूं आहिनि, उन्हनि जा ऐं पंहिंजा पोखियल हथ जा फ़र्क़ु आहे न उन्हनि में। बिल्कुलु सही आहे। हे ज़बरदस्त आहिनि, माना पंहिंजा हथरादू पोखियल। हा सही आहे। इहो वाङण घणा पोखिया अथई न, असांजे लाइक़ बि आहिनि न, या पंहिंजे लाइक़ पोखिया अथई? गंज हाणे 30 जेको आहे न, 30 बूटा आहिनि। हा तयार आहिनि। हाणे हिकिड़े हिकिड़े में 5 हेॾे ॾिस ने। हा हाणे तयार आहिनि माशाल्लाह। हाणे अलाए न, ईअं न त चई सुभाणे अचूं वरी चऊं त यार मां 2-3 बूटा पंहिंजे लाइ चुंगी पोखिया आहिनि, पर पंहिंजे लाइक़ मां हाणे कंहिंखे ॾियां, कंहिंखे सुभाणे वरी ईअं चई त पोइ त ग़लति कमु थी वेंदो न। हर कंहिंजे लाइ असांजो ॿाहूं ॿधण जो वाड ॿाहूं न ॿधण। ईंदो इंशाल्लाह, पटे हले ईंदो, कंहिंखे झलींदासीं न इंशाल्लाह। हा हा ठीकु आहे। भला कॾहिं तयारु थींदा इहे वाङण तुंहिंजा? अथसि इहे 10 ॾींहं खनि झलींदा बसि। हा हा हा, जेको संगत दोस्त ईंदो, हर को पटियो हले ईंदो, कंहिंखे इंशाल्लाह न झलींदासीं। वड़े वाह वड़े वाह। हिकिड़ो हिकिड़ो वाङण जो इहो बूटो माना घणा फर झलींदो, माना घणा वाङण झलींदो? हिकिड़ो हिकिड़ो 5-6-10 ताईं झलींदो इंशाल्लाह। वड़े वाह, गंज झलींदा न इंशाल्लाह इंशाल्लाह। ठीकु आहे दोस्तो, इहे अथव हमरा जा हाल हवाल। हे वाङण पोखिया अथई, वाङणनि में महिनत थो करे। सो वाङणनि खे तयारु करे वठे त असां बि खाईंदासीं। हला मालिक आहे, हाणे तयारु आहिनि माशाल्लाह। तेसि ताईं दोस्तो असां हलूं था। ख़ुदा हाफ़िज़।